सहाबिया नबी जन्नती जन्नती हर सहाबिया नबी जन्नती जन्नती। समारोह में सहाबाए किराम जी शान में गुस्ताखी खिलाफ एहतजाज FIR लाए समारोह थाने ते दरख्वास्त जमा। समारोह में सहाबाए किराम जी शान में मुबैना गुस्ताखी खिलाफ तहरीक लब्बैक पाकिस्तान जे अमीर डिवीज़न पीर हुज्जतुल्लाह जान सरंदी, नायब अमीर हाकिम अली गिशकोरी, ताज अहमद रिजवी ऐं ॿियनि जगवानी में समारोह थाने ते FIR दाख़िल करण लाइ दरख्वास्त जमा कराई वई आहे। उन मौक़े ते आशिकाने सुहाबा ऐं अहले सुन्नत जे मुख़्तलिफ़ जमायतुनि जा अॻवान ऐं कारकुन वॾे अंग में समारोह थाने आॾो एहतजाज में मौजूद आहिनि, जिन पारां सख़्त एहतजाज कंदे मुतालबो कयो वियो आहे त मुबैना गुस्ताखी कंदड़नि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई अमल में आंदी वञे। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त सहाबाए किराम जे शान में गुस्ताखी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। जेकॾहिं पुलिस पारां फ़ौरन कार्रवाई न कई वई त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। होॾां समारोह पुलिस तरफ़ां अञा ताईं का बि बाक़ाइदा कार्रवाई अमल में न आंदी वई आहे, जंहिं ते अहले सुन्नत अॻवाननि पारां सख़्त बेचैनी जो इज़हार कंदे आला अख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो आहे। रिपोर्ट डॉक्टर लाल वाघाणी।